मॉनसून जे सीज़न में वारनि जी हिफ़ाज़त कीअं करणु घुरिजे ॼाणियो घर वेठे सभ खां आसान तरीक़ो। जीअं त मॉनसून जो सीज़न शुरू थी वियो आहे ऐं उन सां वारनि जा मसइला थींदा आहिनि। घणो करे तव्हां ॾिठो हूंदो त हिन ई सीज़न में वार किरंदा आहिनि या वरी वारनि में खुश्की थींदी आहे। पर हाणे अव्हांखे परेशान थियण जी का बि ॻाल्हि नाहे। सभ खां पहिरीं मींहं जे वक़्तु मींहं जे पाणी खां पंहिंजे वारनि खे बचाइणु घुरिजे। बरसाति जे पाणी जे करे वार बि ख़राब थी वेंदा आहिनि। उन करे बरसाति जो मज़ो वठण खां पोइ वारनि खे चङीअ तरह धोइण ऐं सुकाइण ज़रूरी आहे। तड़कण खां अॻु मथे ते ॾूंघीअ जो तेल लॻायो ऐं थोरी देरि लाइ उन खे वारनि में जज़ब थियण ॾियो। हीअ टिप तव्हांजे वारनि जी वाध खे बि बहितर बणाईंदो ऐं ख़ुश्क वारनि खां बचाईंदो। तव्हां पंहिंजी ग़िज़ा खे बहितरीन रखो। ग़िज़ाई खुराक तव्हांजी क़ुवत मुदाफ़त खे मज़बूत करे थो ऐं तव्हांखे कमज़ोरी खां बि बचाए थो। वारनि जी वाध लाइ उहो ज़रूरी आहे त ख़ुश्क मेवे सां गॾु सब्ज़ी खे सभ खां वधीक इस्तेमालु कयो। सुठी ग़िज़ा वारनि खे ताक़त ॾींदी आहे, छाकाणि त बरसाति जे मौसम जे करे हवा जी नमी वधी वेंदी आहे, जंहिंसां मथे जी खुश्की वधंदी आहे। जेकॾहिं तव्हांजे वारनि जो मसइलो अञा बि हल नथो थिए त पोइ तव्हां कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो, छो त पोइ उहो रत जो मसइलो बि थी सघे थो। हिन में तव्हांखे देरि न करणु घुरिजे, छाकाणि त इंसान जी ख़ूबसूरती वारनि सां ई हूंदी आहे। साइकोलॉजी जे मुताबिक़ जॾहिं हिकु इंसान जॾहिं ॿिए इंसान सां मिलंदो आहे त उन वक़्तु वार वॾी अहमियत रखंदा आहिनि। उन जे करे पंहिंजे वारनि जो पाण ख़्यालु रखो त बहितर थींदो।